दहशतगर्दी टोड़ अदालत शहीद बेनज़ीर जे जज रसूल बख्श कुमरे वज़ीर आला सिंध जे अॻूणे सलाहकार ऐं आसिफ अली ज़रदारी वेझे साथी इस्माइल डायरी खे 7 जुलाई 2018 ते दौलतपुर थाणे ते दाख़िल 3 अलॻि-अलॻि केसनि में मजमू तौर 34 साल जी सज़ा ॿुधाए छॾी। अदालत पारां दहशतगर्दी करण जो ॾोह साबित थियण ते 14 साल, गैरकानूनी हथियार रखण जो ॾोह साबित थियण ते 10 साल ऐं बारूदी मवाद रखण जो ॾोह साबित थियण ते 10 साल सज़ा ॿुधाए छॾी। अदालत पारां मीडिया सां ॻाल्हाईंदे इस्माइल डायरी जो चवणो हो त हू पंहिंजी सज़ा पाण तइ कंदो, कंहिंखे बि हुनजी सज़ा तइ करण जो हक़ नाहे, खां सियासी इंतकाम वरितो पियो वञे। हाई कोर्ट वेंदुसि, मां चयो न मां पंहिंजी सज़ा जो पाण फ़ैसिलो कंदुसि। अली मोहम्मद शाह कंहिंखे ज़रूरत न, मां पंहिंजी सज़ा जो पाण, मूंखे अदालतुनि मां इंसाफ़ मिलंदो। बाकी आपको कितनी सजा मिली? सर अभी उर्दू में बात करें इस्माइल डायरी साहब, आप हाँ। क्या आपको सजा लगी, आपका क्या कहना है? मेरे को कोई सजा नहीं मिली है, ये कठपुतली सजा है। ये सुबह से पता नहीं कौन कौन आ रहा था जज को प्रेशराइज करने के लिए, मुझे सजा दिलवाने के लिए। पता नहीं वो मैंने देखे हैं, आपने भी देखे होंगे या सब किसी ने देखे होंगे। ये सजा थोड़ा ही है, ये जोरी है, मेरे जान को खतरा है। हुन चयो त अॼु सुबुह खां ई अदालत जे अंदरि ऐं ॿाहिरि कुझु धुरियुनि जा माण्हू नज़र आया जिन जे करे हुनखे सज़ा मिली आहे। संदसि चवणो त खेसि इंतिज़ामिया मां जान जो ख़तरो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk